बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इन वक्त तव्हां ॾिसो था असीं सरहद जे MC ग्राउंड ते मौजूद आहियूं, जिते तव्हां ॾिसो था हिकिड़ो क्रिकेट जो बहितरीन मेलो सजायो वियो आहे ऐं हिन मेले खे ऐं अहिड़ा खोड़ सारा इवेंट करण में हिकु अहम शख़्सियत सरहद जी जेको सॼे इन माण्हुनि खे गॾण में, क्रिकेट खे मैनेज करण में जंहिंजो अहम रोल आहे, मोहम्मद अली जेको मशहूर आहे पेंचरी, मोहम्मद अली पेंचरी जे नाले सां। अचो तुम सां ॻाल्हि ॿोल कयूं, तुंहिंजो छा चवणु आहे? सर, ही एॾो मेलो सजाइण में ज़ाहिर आहे काफ़ी ॾुखियाइयूं पेश आयूं हूंदियूं, त कीअं ॾिसो था पिया अॼु नी एतिरा माण्हू अवां गॾु कया आहिनि? सर बिल्कुलु ईंदियूं आहिनि, घणा मुखालिफ़ बि हूंदा आहिनि। असां हर शइ लाइ ॾिसणु क्रिकेट मेलो आहे, सभिनी जे लाइ आहे, को मुंहिंजे लाइ ज़ाती न, ठीकु आहे। सपोर्ट कंदा आहिनि, कुझु दोस्त आहिनि बि जेके सपोर्ट कंदा आहिनि, जेको कुझु अहिड़ा आहिनि जेके चवंदा बि न क्रिकेट थिए न। असां ईअं चवंदा आहियूं हर शइ खे बचियल आहे, जुआ को हर शइ खे बचियल आहे। सर्दी में ग्राउंड खपे, असांखे ग्राउंड नथो मिले। असां हर साल इहे टूर्नामेंट लाईंदा आहिनि, को 4 टूर्नामेंट सर्दी में पाण वेंदो आहे, ठीकु आहे। हिन करे बाबा सर्दी में क्रिकेट थिए, माण्हू होटल ते वेहनि को पाण क्रिकेट में अचे, बाडी हर शइ मुंहिंजे घर तव्हां छा था सम्झो ही जेके असांजा नौजवान रांदीगर आहिनि केतिरा टैलेंटेड आहिनि ऐं जो फ्यूचर छा था सम्झो कीअं थींदो? ऐं टैलेंट बिल्कुलु आहे। असां वटि सरहद में रज़ा मार हुयो जेको रिज़न लाड़काना में खेॾे थो वञे, ठीकु आहे न। बिल्कुलु टैलेंट आहे। सरवर मार आहे, सादकाबाद, रिमेर खान पंजाब खेॾे थो, बिल्कुलु क्रिकेट आहे सरहद में। सिर्फ़ु न त ग्राउंड कान्हे, ग्राउंड खपे। मोहम्मद खान सां मुतालबो इहो आहे, बराए महिरबानी काबे तमामु त चवंदा ग्राउंड वठी ॾियो, महिरबानी कयो। क्रिकेट जो मास्टर असां सां गॾु मौजूदु आहे, अचो तुम सां ॻाल्हि बात। वालेकुम अस्सलाम। जेको मेलो सजायो थो वे इन बाबति छा चवणु चाहींदा आहियो? क्रिकेट जे ग्राउंड में हमेशह ये मेला सजदा रहंदा आहिनि ऐं जेकॾहिं ये मेला ई हुजनि त असांजी जेके नौजवान जी एक्टिविटी आहे उहा तमामु बहितरीनु रहंदी ऐं हर बुरे कम खां बची वेंदा ऐं उन जे ग्राउंड में अचण वञण तां असांखे इहो पैगाम मिलंदो त असांजे छोकिरनि में एक्टिविटी आहे ऐं स्पोर्ट तां उनजी दिलि लॻी आहे। बाक़ी जेकॾहिं असांजा इहे इवेंट न थींदा रहंदा त असांजे छोकिरनि में थोरो ख़राबु असरु पवंदो। उन सां गॾु असांखे आला अख़्तियारनि खे इहा गुज़ारिश थी कयूं त असांखे सुठो को प्लेटफॉर्म ग्राउंड जेको असां पंहिंजे छोकिरनि खे अॻिते खेॾाइण लाइ माना मौक़ा फराहम कयूं, जेको अॻिते असांजा खेॾी करे डिस्ट्रिक्ट लेवल, डिस्ट्रिक्ट खां पोइ डिवीज़न खां बाद सूबे जी नुमाइंदगी करे सघनि, जीअं असां उन्हनि खे अॻिते आणे सघूं। छा अवां क्रिकेट खेॾो पिया आहिनि? असां हिन वक़्तु इहा लीग खेॾी चुका आहियूं, असांजी टीम हाराए चुकी आहे। हिन वक़्तु असांजो इहो ओपिनियन तमामु बहितरीनु मुक़ाबिलो रहियो आहे। अॻिले साल बि इन्हनि ॿिन्हिनि टीमनि जो मुक़ाबिलो हुयो। जेका हिन वक़्तु बैटिंग करे थी, सेकेंड बैटिंग, इहा दिफ़ाई चैंपियन रही चुकी आहे। अॻ में जेका उहा टीम आहे रनर अप रही चुकी आहे। सेम मुक़ाबिलो आहे, साॻियो ई फाइनल जो मुक़ाबिलो आहे। घणनि टीमनि हिन टूर्नामेंट में हिसो वरितो? 8 टीमनि जो टूर्नामेंट में हिसो हुयो, जंहिंमें इहे 2 टीमां महिनत करे पंहिंजी फाइनल में पुॼियूं आहिनि। कहिड़ियूं टीमां फाइनल में वरितो? सरहद सिक्सर दिफ़ाई चैंपियन आहे ऐं सरहद चैलेंजर जेका आहे त उहा रनर अप लास्ट नेक्स्ट ईयर जी। नूर हसन मलिक साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, अचो तुम सां ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सर, अॼु ही क्रिकेट जे मेले में अवां आया आहियो, कीअं महसूस पियो थिए? जी इंतहाई ख़ुशी थी आहे ऐं हिते माना पोएं सां गुज़िरियल साल बि हाणे बि हिकु ॿियो टूर्नामेंट बि हिते हली रहियो आहे, ठीकु आहे न। ऐं इहो जेको माशाल्लाह T20 लीग आहे, हिन जो माना इहो फाइनल में मुक़ाबिलो आहे। अॼु तमामु ख़ुशी थी आहे हिते अची करे ॾिसी करे, नौजवाननि जो जेको आहे जोश वखो ॾिसी करे ऐं तमामु ख़ुशी थिए थी। असां पाण बि क्रिकेटर रहिया आहियूं, क्रिकेट खेॾी असां हाणे बि असां खेॾंदा रहिया आहियूं, पर असां वटि हिकिड़ो फुक़दान आहे हिते, जेको क्रिकेट जो मैदान जेको असां वटि आहे प्रॉपर उहो न आहे, ठीकु आहे। जंहिंजी वजह सां नौजवान असांजा जेको मायूसी जो शिकार आहिनि अॼुकल्ह। अवां हिकु टीचर बि आहियो, अवां पंहिंजे स्टूडेंट्स खे छा मैसेज ॾींदा? असां इहो ई मैसेज ॾींदा आहियूं, रांदियूं जेके हूंदियूं आहिनि, रांदियूं क्रिकेट थिए या फुटबॉल, कोई बि रांदि, उहो जिस्मानी वर्ज़िश जो हिकिड़ो ज़रियो हूंदियूं आहिनि ऐं ज़हनी नशोनुमा बि हुन सां थींदी आहे। ऐं कोशिशि करनि त पढ़ाई सां गॾोगॾु पंहिंजी रांदियुनि जी तरफ़ जेको आहे तवजो ॾियनि, जीअं हुनजी सिहत जेको आहे जेको आहे उहो बहितरु आहे। हीअ जेकी मैच हले पई, अवां कहिड़ी टीम खे जेको आहे उहो सपोर्ट कयो पिया? मां सपोर्ट क्रिकेट खे आहे, पहिरीं ॻाल्हि सपोर्ट क्रिकेट खे कयां थो मां, पर जेकी टीम बहितर खेॾंदी, ठीकु आहे न, ज़रूरु उहा विन कंदी, पर सपोर्ट ॿिन्हिनि सां आहे। छो त असां क्रिकेट खे सपोर्ट करणु आहियूं, हिकु तरफ़ चवंदासीं त इहो बहितरु न लॻंदो। बहरहाल सपोर्ट क्रिकेट खे करणु खपे, बहितरी करणु खपे।